अफ़सोसनाक ख़बर है तो खैरपुर में हुसैनाबाद बाईपास से वेन ऐं बस के टक्कर में 11 ॼणा फौत थी विया आहिनि जॾहिं त 15 ॼणा ज़ख़्मी आहिनि। बिल्कुल नाज़रीन, ज़ख़्मियुनि खे खैरपुर ऐं कोडजी अस्पतालनि में मुंतक़िल किया वियो आहे, जॾहिं त अस्पताल में एमरजेंसी लागू कई वई आहे। ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया खैरपुर मां, जिते हुसैनाबाद बाईपास ते वेन ऐं बस में टक्कर थियो आहे। नतीजे में 11 ॼणा फौत ऐं 15 खां वधीक ज़ख़्मी थिया आहिनि। अफ़सोसनाक ख़बर है अवांखे ॿुधाईंदा हलूं। अफ़सोसनाक हादसो पेश आयो आहे। ज़ख़्मियुनि खे खैरपुर ऐं कोडजी जी अस्पतालुनि में मुंतक़िल कयो वियो आहे। अस्पतालुनि में एमरजेंसी लागू कई वई आहे। इन हवाले सां राब्तो कयो आहे खैरपुर में आवाज़ टीवी जे रिपोर्टर शकील जावरी सां। जी शकील, ॿुधाइजो त हिन वक़्तु उते छा सूरत हाल आहे? जी बिल्कुल, मां ॿुधाईंदो हलां त ही ख़ौफ़नाक हादसो जेको अॼु पेश आयो आहे, उनजे नतीजे में हिन वक़्तु ताईं सिविल अस्पताल खैरपुर में जेको आहे हिकु मासूम ॿारड़ी समेत 12 लाश हिन वक़्तु ताईं अची चुका आहिनि। उन खां अलावा ज़ख़्मियुनि जो जेको अंगु आहे उहो पिणु 15 खां 20 जेको आहे ॿुधायो पियो वञे। ऐं इन सिलसिले में जेको आहे हिन वक़्तु ताईं जेको कंफर्म थियो आहे त ही फौज आहे अल फरीद फौज जेका सखर खां सांगड़ वञी रही हुई, जॾहिं त मुसाफ़िर वेन आहे जेका कुंभ खां सखर अची रही हुई, त हुसैनाबाद बसां तेज़ रफ़्तार अहिड़ी हुजण सबबि जेको आहे ही हादसो पेश आयो आहे। ऐं हिन में जेको आहे ज़ख़्मियुनि जो जेको अंगु आहे 5 खां वधीक ज़ख़्मी जेके आहिनि उन्हनि जी हालत हिन वक़्तु गणती जो बि ॿुधाई पई वञे। जी ठीक है शकील, वॾी महिरबानी अवां जी हादसे बाबति अपडेट करण लाइ। नाज़रीन, ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया खैरपुर मां, जिथे हुसैनाबाद बाईपास ते वेन ऐं बस में टक्कर थियो आहे। नतीजे में 11 ॼणा फौत थिया आहिनि, जॾहिं त 15 खां मथे ज़ख़्मी थिया आहिनि। अवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ है तो खैरपुर में हुसैनाबाद बाईपास से वेन ऐं बस के टक्कर में 11 खां वधीक माण्हू फौत थी विया आहिनि ऐं 15 खां मथे ज़ख़्मियुनि जा इतला आहिनि। ज़ख़्मियुनि खे खैरपुर ऐं कोडजी जी अस्पतालुनि में मुंतक़िल कयो वियो आहे। अस्पतालुनि में एमरजेंसी लागू कई वई आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। इंतहाई अफ़सोसनाक ऐं ॾुखोईंदड़ हादसो पेश आयो आहे। वेन ऐं बस में टक्कर थी पियो आहे। टक्कर के नतीजे में 11 ॼणा फौत थी विया आहिनि, 11 खां मथे फौत थी विया आहिनि ऐं 15 खां मथे माण्हुनि जे ज़ख़्मियुनि जा इतला आहिनि। ज़ख़्मियुनि खे खैरपुर ऐं कोडजी जी अस्पतालुनि में मुंतक़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं कोडजी मां परवेज़ गोपांग खां। जी परवेज़, हादसे बाबति छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, अवांखे ॿुधाईंदो हलां जो कोई हादसो पेश आयो आहे। हिन में 11 खां 13 माण्हू जेके फौत थी चुका आहिनि। जेको कोडजी ओल्ड हाईवे हुसैनाबाद में हादसो पेश आयो आहे, जंहिंमें 4 माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। जेके इमदादी टीमूं जेके वाक़िआ जे हंधि पहुची जेके लाश ऐं ज़ख़्मी आहे जेके खैरपुर अस्पताल मुंतक़िल कया आहिनि। ऐं अवांखे इहो ॿुधाईंदो हलां त वाक़िआ जे हंधि हाणे डीसी खैरपुर ऐं एसएसपी खैरपुर बि पहुता आहिनि। उन्हनि बि वाक़िए जी जांच कई ऐं वारदात जाए ते पहुता आहिनि। एसएसपी खैरपुर मीडिया सां ॻाल्हाईंदे हुन ॿुधायो त मामले जी जांच करे रहिया आहियूं। हादसे जो हक़ीक़त छा आहे? जॾहिं मीडिया वारनि दोस्तनि खां सुवाल पुछियो त जेको रोड हादसा मामूल बणियल आहे, उन ते एसएसपी खैरपुर चयो त अगरि कंहिंजी बि गिफ़्लत थींदी उनजे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। जी वरी महिरबानी अवां जी परवेज़ अपडेट करण लाइ।